सिंध हुकूमत ग्रेड 17 और 20 ग्रेड का वधी कामोरन के मथे ग्रेड में तरक्की ॾेई छॾी, जंहिंजा नोटिफिकेशन बि जारी कया विया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत सिलेक्शन बोर्ड मंच इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जे कामोरन के 21 ग्रेडनि में तरक्कियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। 21 ग्रेड में तरक्की माणींदड़नि में वर्कर्स एंड सर्विस जे चीफ इंजीनियर तुफैल प्लेसो, IT जे डायरेक्टर जनरल मोहम्मद यूसुफ, रिथाबंदी ऐं तरक्की वारे खाते जे सरदार अब्दुल नबी थीम शामिल आहिनि, जॾहिं त सिहत खाते जे चीफ पैथोलॉजिस्ट डॉक्टर ज़ाहिद अंसारी के 21 ग्रेड ग्रांट तौर ॾिनो वियो आहे। SBCS ग्रुप जे 19 ग्रेड जे 3 कामोरन ख़ालिद महमूद शेख, मुस्तफ़ा जमाल काज़ी ऐं नदीमुल रहमान मेमण के 20 ग्रेड में तरक्की ॾिनी वई। इन हवाले सां सर्विस खाते जे इख्तियारनि पारां नोटिफिकेशन में जारी कयो वियो आहे। अहिड़ी तरह सिलेक्शन बोर्ड जे इजलास जी रोशनी में कॉलेज एजुकेशन खाते जे वधीक 23 एसोसिएट प्रोफेसरनि के 20 ग्रेड में प्रोफेसर वारे उहिदे ते तरक्की जी मंज़ूरी मिलण बाद संदन तरक्कियुनि जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब नसरीन मंजा, ताज मोहम्मद चन्ना, हजार नुनारी, दीदार वगर, फरनास रियाज, अब्दुल रहमान चन्ना, अब्दुल अजीज चन्नर, निगर जबीन, यास्मीन कौसर, हमीदा मंगी, अफरोज खातून, नसीम अख्तर मेमण, राबिया खातून, हुमा अख्तर, निशात नसीम, शाइस्ता शेख, शमी बानो, मुनव्वर सुल्तान, अजीजुल्लाह उढो, रसिया बेगम ऐं मोहम्मद हाजी बुरड़ो के 20 ग्रेड में तरक्की जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ॿिए पासे सिंध जे सिहत खाते में लाॻियल इख्तियारनि जी मंज़ूरी खां पोइ 29 सीनियर नर्सिस के ग्रेड 17 मां ग्रेड 18 में हेड नर्स ऐं सुपरिटेंडिंग नर्सिस जे उहिदे ते तरक्की जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। जारी थियल नोटिफिकेशन मूजिब तरक्की माणींदड़नि में जोनशाह पेटर, इशफाक अहमद, बशीरा साचर, शाहीन मंगी, सईदा मलिक, शमी बहवर, शरीफा कलसुम खातून, हिदायत खातून, नसरीन अख्तर, वजीरा बेगम, सलामती मसिया, शीला नीलम परवीन, कमरुल नसा, रशीद बानो, सूफिया नीलोफर, फरजाना खातून, मुमताज उमरो, ताहिरा शमीम, नसरीन महनाज, रित जलाल, जमीला नाज, शाहिदा परवीन, सुबेदा नसरीन, शकीला नुनारी ऐं शाहीन अख्तर शामिल आहिनि। जॾहिं त ॿिए नोटिफिकेशन मूजिब सिहत खाते में 11 क्लिनिक इंस्ट्रक्टर्स के ग्रेड 17 मां ग्रेड 18 ऐं क्लिनिकल लेक्चरर्स जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई आहे। नोटिफिकेशन मूजिब मुनीर बेबी, नसरीन, जाफिर अली, नियाज हुसैन, अनीता जफर, फरियाल विक्टोरिया, मोहम्मद मुकीम, शबाना गिल, रोबिना जोखियो, शकीला तनवीर ऐं निगत परवीन शामिल आहिनि।